कंहिं मुल्क में हिकु सौदागर रहंदो हो। सौदागर जी ज़ाल ऐं हुनजो नौजवान पुटु हो। सौदागर हिकु चकर वियो सौदे वापार ते। जीअं सौदो वापार करे पंहिंजो जहान वग़ैरह हलाए, पर सौदागर में उहो सिस्टम, उहो लक्षण सौदागर में न हुआ। सौदागर नशाई माण्हू। हाणे वियो हिकु चकर सौदे वापार ते। काफ़ी सौदो वापार हिन कयो, काफ़ी पैसा ॾोकड़ तमामु जाम हिन खे मिलिया। पर सौदागर जुआरी नशाई अची जुआ ऐं नशा किथे वञी कयईं। उहे पैसा वग़ैरह जेके बि हिन सौदो वापारु कयो, जेको बि सामान विकाणो कयो हेॾां होॾां, सो उहे सभु पैसा वग़ैरह जेके बि हुआ सभु जुआ ते दाव ते लॻाए छॾियईं। हाणे हिन वटि रहियो काशे न। हाणे घर में जेको कुझु बि हो सो सभु इन्ही नशन पतन इन्ही जुअनि में खपाए तबाह ऐं बर्बादु करे छॾियईं। हाणे आयो तव्हां वापसी पंहिंजे घर। जॾहिं ज़ाल पुछा करणु लॻी सौदागर खां त ॾे ख़बर, कुझु पैसा वग़ैरह कमाए या न, जीअं घर जो जान वग़ैरह हलायूं। तो हिते सौदागर चवणु लॻो त जेको बि पैसो वग़ैरह सो सभु आऊं जुआ में हाराए आयसि। सो हाणे ज़ाल त घणी कुझु चयो सौदागर खे, मुड़ुस खे, पर सौदागर कीअं न सुधरे। हाणे नौजवान पुटु बि हुजे, सो हाणे उहो एतिरो धंधो वग़ैरह न कंदो हो। सो हाणे नेठि हिननि जे घर में कुझु खाइण लाइ न हुजे। सो हाणे वक़्त ब वक़्त ॾींहं गुज़रंदा रहिया। नेठि सौदागर जी ज़ाल अची बीमार थी। उन छोकिरे जी माउ सा वीचारी बीमार थी वञी बिस्तरे ते किरी। सो हाणे काफ़ी ॾींहं सो बीमार हुजे। हाणे ईअं कंदे कंदे नेठि सौदागर जी ज़ाल बि वई गुज़ारे। इन सदमनि इन परेशानियुनि मंझि बीमार थी। सो हाणे रहियो सौदागर। सो हाणे सौदागर नशाई पताई त कुझु न कमाए न छा। हाणे छोकिरो वीचारो छा करे। सो हाणे नेठि ॾींहं पियो गुज़रिया, वक़्तु पियो गुज़रियो। छोकिरो हितां हुतां मज़ूरी कंदो हो, मिड़ी जान वग़ैरह पियो हलंदो हो। सो हाणे नेठि वक़्त जे हिसाब सां सौदागर बि काफ़ी माण्हुनि खां पैसा वग़ैरह खयां हुआ जिथे हीअ रहंदो हो। सो हाणे नेठि पैसा वग़ैरह त हुन खां ॾिना न थिया माण्हुनि खे। सो हाणे नेठि सो केॾां मुंहं करे भॼी वियो हिकिड़े पंहिंजे पुट खे छॾे। सो हाणे उहो सौदागर पंहिंजे पुट खे छॾे के ॿिए हंधि भॼी वियो। सो हाणे वीचारो रहियो छोकिरो हिकिड़ो। सो हाणे छोकिरो छा करे। हाणे अची माण्हुनि तपायो जिथे ही छोकिरो रहंदो हो। माण्हू चवनि त तुंहिंजो पीउ असां खां काफ़ी सारा पैसा वग़ैरह खणी वियो, असांखे पैसा ॾे, जा हितां तूं हलियो वञे असांजे हिन ॻोठ मञा निकिरी वञ। सो हाणे काफ़ी अची तंग करणु लॻा। हाणे हिन छोकिरे वटि हुजे काशे त ॾे हिननि खे, छा ॾे। सो हाणे नेठि मायूस थी, उदास थी, उहो ॻोठु हिन छोकिरे खे, उहो घरु हिन वारो छॾिणो पियो हुतां। सो हाणे आयो कंहिं ॿी बादशाही में। सो हाणे चवणु लॻो त हाणे छा करियां, हाणे को जान वग़ैरह करियां जीअं मुंहिंजो गुज़र सफ़र हले। सो हाणे आयो कंहिं अहिड़े इलाइक़े में, उन बादशाह जी बादशाही में, अहिड़े इलाइक़े में हिकिड़ो अबरो सबरो घरु ठाहे, भूंगी ठाहे उते रहणु लॻो। सो हाणे हिते हुते दर बदर थियणु लॻो। हाणे चवणु लॻो त वञा किथे का मज़ूरी हुजे त जीअं मज़ूरी करियां, जीअं मुंहिंजो जान वग़ैरह हले। सो हाणे आयो हिते हुते माण्हुनि खे चवणु लॻो। सो माण्हू केर बि हिन खे कमु ॾियण जे लाइ तयारु न हुजे। सो सभु इहो ई चवनि त हीअ को नओं छोकिरो आहे, कंहिं ॿिए हंधां आयो आहे, हिन खे असीं मज़ूरी ते न रखंदासीं। ख़बर न आहे सुभाणे छा करे, चोरी करे या कुझु ॿियो। सो तंहिंजे करे हिन खे केरु मज़ूरी वग़ैरह बि न ॾे। हीअ हिते हुते धिका खाइणु लॻो। हाणे कंहिं बि हिन खे मज़ूरी न ॾिनी। सो हाणे उन बादशाह जी बादशाही में हिते हुते दर बदर थियो पिए। सो हाणे उन बादशाह जा सिपाही हिन खे ॾिसी विया। से चवणु लॻा त हीअ असांजी बादशाही जो त आहे कोन, हीअ को नओं छोकिरो आहे, ॾिसिजे पियो। सो हाणे उन्हनि छा कयो, उन बादशाह जे सिपाहियुनि हिन छोकिरे खे झले वरितो। सो हाणे छोकिरो त घणी घोड़ा घोड़ा करणु लॻो त बाबा आऊं हिन बादशाही में नओं आयो आहियां, मूंखे अवी केॾां था झले खणी हलो। तो सिपाही चवणु लॻा तूं परेशान न थी, सिर्फ़ु तोखे बादशाह वटि पेश करियूं था, तूं नओं लॻीं थो, इन ॻाल्हि जो बादशाह ई फ़ैसिलो कंदो। सो हाणे उहो सिपाही उन छोकिरे खे झले खणी अची बादशाह जी दरबार में पेश कयो। सो हाणे सिपाही चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, हीअ छोकिरो पंहिंजी बादशाही जो आहे कोन, को नओं ॾिसिजे थो। सो हिते बादशाह उन छोकिरे खां हाल अहिवाल वठणु लॻो, उन सौदागर जे पुट खां। सो हाणे हिते उहो छोकिरो चवणु लॻो त आऊं कंहिं ॿी बादशाही जो आहियां ऐं उतां खां
लॾे हिते तव्हांजी बादशाही में आयो आहियां। सो हाणे हिते छोकिरो सॼी हक़ीक़त सॼी ॻाल्हि करे उन बादशाह खे ॿुधाई त हीअ मसइलो हो, तंहिंजे करे उहा बादशाही मूंखे छॾणी पई ऐं हिते तव्हांजी बादशाही में आऊं आयो आहियां। सो हाणे हिते बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त चलो सही है, तूं मजबूरी मञा उन बादशाही मञा आयो आहीं, तो हाणे ख़्यालु कजां को बि ग़लति कमु मुंहिंजी बादशाही में न कजां, मतां किथे फासी वञी, भले रह मुंहिंजी बादशाही में, हिते हुते महिनत मज़ूरी करे पंहिंजो जान वग़ैरह भले हला। सो हाणे नेठि बादशाह उन सौदागर जे पुट मञा कढिया हथ। सो हाणे आयो वीचारो छा करे। सो हाणे हिते अबरी सबरी भूंगी ठाहे उते वेही रहियो। सो हाणे चवणु लॻो त वञी ॿियो को कमु आहे कोन, काठियूं वग़ैरह वञी वढां, झंग झर तमामु जाम आहे, काठियूं वग़ैरह वढे ऐं उहे विकिणी उन मञा जान वग़ैरह हलायां, बाक़ी आहियां नऊं हिन बादशाह जी बादशाही में मूंखे केर बि मज़ूरी ते न रखंदो, जेसिदो आऊं पुराणो थियां माण्हू मूंखे सुञाणनि ॼाणनि ऐं पोइ ई कम ते मूंखे रखंदा। सो हाणे उहो सौदागर जो पुटु कुआरी हिकिड़ी हथ कयईं। सो हाणे लॻो काठियूं वढणु। हाणे काठियूं वग़ैरह वढियो ईंदो हो, सुबुह जो निकिरंदो हो, काठियूं वग़ैरह वढियो शाम जो काठियूं वग़ैरह विकिणी उन मञा जेके बि हिन खे पैसा वग़ैरह मिलंदा हुआ सो उन मञा पंहिंजो जान वग़ैरह हलाईंदो हो। सो हाणे रोज़ जो कमु हिन जो इहो, काठियूं वढियो ईंदो झंग मञा ऐं विकिणियो ईंदो उन मञा पंहिंजो जान वग़ैरह हलाईंदो हो। पर हाणे सौदागर जो पुटु तमामु थकी पियो। सो चवणु लॻो त काठियूं वढे वढे मरी वियो आहियां, हिकु त काठियूं खॼनि ई नथियूं, पर चवणु लॻो त हाणे इहो ई कमु आहे, ॿियो हाणे छा करियां, हाणे केरु कम ते रखे ई कोन थो, पोइ हाणे जेसिताईं ॾुख आहिनि ज़िंदगी में पियो सहंदसि। सो हाणे हिकु चकर कुआरी खणी निकितो काठियूं वढणु उन झंग में, काठियूं पिए वढी त उतां हिकिड़ो हमरा आयो पिए, उन वटि गॾा हुजे। हाणे उन वटि गॾा हुजे सो हाणे आयो ॾिठईं हिन खे त हीअ हमरा काठियूं पियो वढे, इहो छोकिरो सौदागर जो पुटु। सो हाणे उहो गॾा काए आयो उन सौदागर जे पुटु वटि। सो हुन सां हाल अहिवाल वठणु लॻो। सो हिते छोकिरो बि हिन खां हाल अहिवाल वठणु लॻो। सो हिते उहो हमरा चवणु लॻो जंहिं वटि गॾा हुई। सो चवणु लॻो सौदागर जे पुट खे त ॻाल्हि ॿुध, गॾा तोखे खपनी त गॾा तोखे आऊं ॾियो वञा। सो हिते उहो सौदागर जो पुटु चवणु लॻो त हाणे हीअ हमरा ख़बर न आहे अले कीअं गॾा मूंखे ॾिए पियो। सो हाणे सोचणु लॻो त गॾा त मूंखे ॾिए थो, ऐं हूं बि मरी वियो आहियां, मथे त काठियूं मूंखां खॼनि नथियूं, हाणे गॾा जे मूंखे मिली वियो आहे त इन गॾा ते काठियूं वग़ैरह पियो खणंदसि, मुंहिंजो जान वग़ैरह सुठे नमूने सां हली वेंदो। त हाणे हिते सौदागर जो पुटु चवणु लॻो उन हमरा खे त चलो ठीकु आहे, गॾा जी मूंखे हूं बि ज़रूरत आहे, जे अगरि मूंखे ॾींहं थो त आऊं पाण वटि इन गॾा खे रखां थो। त हिते उहो हमरा चवणु लॻो उन सौदागर जे पुट खे त ख़्यालु कजां हीअ गॾा जे ॻिचीअ में जेको हार पियल आहे न, इन हार खे कॾहिं बि न खोलिजां। त हिते सौदागर जो पुटु चवणु लॻो उन हमरा खे त हिन जी ॻिची में जेको हार ॿधो पियो आहे उहो आऊं छो न खोलियां। त हिते हमरा चवणु लॻो त हिन गॾा जे ॻिची में जेको हार आहे इन खे जे अगरि खोलींदे त हीअ गॾा बेकाबू थी वेंदो ऐं ॿूटो ई ॿूट तोखां भॼी वेंदो, बेकाबू थी वेंदो त वरी मतां कंहिंजो नुक़सानु करे। सो हिते सौदागर जो पुटु चवणु लॻो त चलो ठीकु आहे, इहो हार आऊं कॾहिं बि कोन खोलींदसि। सो हाणे उहा हमरा हिन खे गॾा ॾेई पाण त हलियो वियो। सो हाणे हिते सौदागर जो पुटु चवणु लॻो त हमरा मूंखे चई वियो त इहो हार आऊं कोन खोलींदसि, ऐं चयो त अगरि हार खुली त गॾा बेकाबू थी वेंदो, जे अगरि मूं हार खुलियो गॾा बेकाबू थी वियो, मतां हिन बादशाह जी बादशाही में कंहिंखे नुक़सानु पहुचाए, जे अगरि बादशाह खे ख़बर पई आहे ऐं अॻे ई नओं माण्हू आहियां, बादशाह मूंखे अॻे ई वार्निंग ॾेई छॾी आहे। सो चवणु लॻो त इहो हार आऊं कोन खोलींदसि, मूंखे कम सां कमु आहे, ऐं पंहिंजो कमु कंदसि पियो, नी गॾा ते काठियूं वग़ैरह पियो खणंदसि। सो हाणे नेठि उहो सौदागर जो पुटु उन गॾा खे उतां काई सिधो आयो घरु। सो हाणे गॾा जी ख़िदमत चाकरी कंदो रहियो। सो हाणे उनखे टाइम ते पाणी खाधो पीतो ॾींदो रहियो, अन्न दाणा वग़ैरह ॾींदो रहियो। हाणे सुबुह जो वेंदो काठियूं वढणु त उन गॾा खे गॾु साण वठियो वेंदो हो, ऐं काठियूं जेके बि वढंदो कंदो हो सो छा कंदो उन गॾा मथे रखी खणी ईंदो, काठियूं विकिणंदो हो। सो हाणे नेठि ईअं हिन जो वक़्तु पिए हलियो। सो हाणे गॾा ते हीअ काठियूं खणंदो हो। सो हाणे हिकु चकर सॼे ॾींहं में काठियूं हिन वढियूं तमामु जाम काठियूं वढी थकी पियो हमरा, सौदागर जो पुटु थकी पियो। सो हाणे गॾा ते उहे काठियूं खणी
आयो उते जिथे विकिणंदो हो उते विकई। हाणे उतां कुझु सामान वग़ैरह वरितई, गॾा खे विकाई। हाणे तमामु जाम थकी पियो, अंदाज़नि खां मथे थकी पियो। अॻे जेको थकंदो हो उन खां वधीक थकी पियो। हिन छा कयो जो गॾा खे ईअं ई ॿधी, न पाणी पीआरियईं न को खाधो वग़ैरह ॾिनी। आयो जीअं सुतो हिन खे निंड अची वई। हाणे हीअ सुम्ही रहियो, तमामु जाम निंड अची वई ऐं गॾा ईअं ई उञायो बुखायो रहियो। सो हाणे अचानक हिन खे ख़्वाबु आयो ऐं ख़्वाब में ई ॾिसे पियो त इहो हिन वारो गॾा साॻी चवे पियो त महिरबानी करे मुंहिंजे ॻिची में जेको हार पातल आहे सो मुंहिंजो हार खोल। आऊं दरअसल गॾा न आहियां, आऊं त कंहिं बादशाह जी धीअ शहज़ादी आहियां। सो हाणे एतिरो ख़्वाबु ई ॾिसे पियो। सो हाणे एतिरो ख़्वाबु ॾिठो, गॾा हिन खे एतिरो कुझु चयो। सो हाणे हीउ टुप ॾेई उथी वेही रहियो, टुप ॾेई उथी वियो ऐं ॾिसे त उहा गॾा उते अञा बीठी हुजे। सो चवणु लॻो त हिन गॾा खे त मूं न पाणी ॾिनो न ई को खाधो ॾिनो, हीअ उञ बुख ते ईअं ई ॿधो पियो आहे। सो चवणु लॻो त हाणे जेको ख़्वाबु ॾिठो अथमि इहो कीअं आहे, मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हिकिड़ो त हमरा मूंखे चयो ॻिची मंझां हार न खोलिजां ऐं हीअ गॾा मुंहिंजे ख़्वाब में आयो ऐं चवणु लॻो त आऊं हिकु बादशाह जी धीउ शहज़ादी आहियां, मुंहिंजी ॻिची मंझां हार खोल त जीअं आऊं सही थियां। सो हाणे उहो सौदागर जो पुटु परेशान थी वियो। सो चवणु लॻो त ईअं आऊं नथो करियां, हार हिन जी ॻिची मां नथो लाहियां, मतां ही गॾा बेकाबू थी पवे, मथां कंहिंजो नुक़सानु करे। ख़्वाबु त ख़्वाबु हो, ईअं आऊं नथो करियां। सो हाणे नेठि हिन हार न लाथो ऐं ईअं ई ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी गॾा खे काहे निकितो काठियुनि लाइ, काठियूं वग़ैरह वढे ऐं वरी आयो काठियूं विकिणी करे ऐं वरी अची गॾा खे ॿधी। हाणे अची राति थी, वरी सुतो त वरी हिन खे उहो साॻी ख़्वाबु वरी आयो। सो हाणे जॾहिं सुबुह जो उथियो सो चवणु लॻो त हाणे ॿिए दफ़ा वरी मूंखे ख़्वाबु आयो आहे, इहो मसइलो आख़िर आहे छा। सो हाणे परेशान थी वियो। सो हाणे चवणु लॻो त अलाह ते तवकल करे हिन जी ॻिची मंझां, हिन गॾा जी ॻिची मंझां इहो हार खोलियां थो, पोइ अलाह मालिक जीअं हूंदो ॾिठो वेंदो। जे अगरि गॾा थी वियो बेकाबू पोइ मूंखे ई बादशाही छॾणी पवंदी। पोइ गॾा जो नसीबु आहे गॾा जिॾां वञे ऐं पोइ मूंखे ई बादशाही छॾणी पवंदी, बादशाही छॾे ऐं भॼी वेंदसि। जे अगरि सुभाणे को नुक़सानु गॾा जे अगरि करे थो त बादशाह ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे ई पकिड़ींदो। सो हाणे हिन छा कयो, गॾा जी ॻिचीअ मंझां हिन उन महिल इहो हार खोलियो। हाणे हार जीअं खोली त गॾा उन महिल गॾा न रहियो, हिकु तमामु हसीन ख़ूबसूरत शहज़ादी थी वई। हाणे हिते सौदागर जो पुटु ॾिसी हैरान थी वियो, चवणु लॻो त हीअ गॾा मंझां शहज़ादी थी वई, हसीन ऐं ख़ूबसूरत। ॾिसी उते ई बीह रहियो, सफ़ा ईअं लाक थी वियो। सो सोचणु लॻो त हीअ छा थी वियो। त हिते शहज़ादी ॻाल्हाइणु लॻी, सा चवणु लॻी उन सौदागर जे पुट खे त ए छोकिरा छा थो ॾिसी। सो हिते सौदागर जो पुटु ॻाल्हाइणु लॻो। सो चवणु लॻो त बसि हैरान आहियां त गॾा मंझां हीअ छोकिरी शहज़ादी कीअं थी वई। सो हाणे हिते शहज़ादी ॻाल्हाइणु लॻी। सा शहज़ादी चवणु लॻी त उन सौदागर जे पुट खे त तूं परेशान न थिए, तइजब में न पओ, दरअसल आऊं आहियां ई शहज़ादी, मूंखे कंहिं गॾा बणायो आहे, मूंखे कंहिं गॾा बणायो आहे, आऊं असुलु बादशाह जी धीअ शहज़ादी आहियां। सो हाणे हिते इहे ॻाल्हियूं ॿुधी उहो सौदागर जो पुटु हैरान थी वियो। सो चवणु लॻो त ईअं थी नथो सघे, केरु तोखे गॾा बणाईंदो। हाणे शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु मुंहिंजो दास्तान, मुंहिंजी कहाणी तमामु वॾी आहे। हाणे सौदागर जो पुटु मञे ई न। सो चवणु लॻो त न तूं का जादूगर वग़ैरह आहीं ऐं ख़बर न आहे मूंखे तूं अलाए छा कंदे। सो शहज़ादी खिलणु लॻी। सा चवणु लॻी त आऊं न ई जादूगर आहियां ऐं न ई को मूं वटि कारो इल्मु, को जादू वग़ैरह कुझु बि कोन्हे, न ई जादूगराणी आहियां। दरअसल आऊं बादशाह जी धीअ शहज़ादी आहियां। हाणे तूं वेह त तोखे आऊं पंहिंजी ज़िंदगी जे बारे में जेको मूंसां थियो गुज़रियो सो तोखे मुंहिंजी कहाणी तोखे आऊं ॿुधायां थी। हाणे शहज़ादी पंहिंजो दास्तान, पंहिंजी कहाणी जेको हुन सां थियो गुज़रियो सो लॻी उन सौदागर जे पुट खे ॿुधाइणु। चवणु लॻी त दरअसल हिकु मुल्क जो बादशाह आहे फिलाणे हंधि, आऊं उन जी धीअ शहज़ादी आहियां। दरअसल मुंहिंजी माउ राणी वई गुज़ारे ऐं आऊं पंहिंजे पीउ बादशाह जी तमामु जाम दादली हुयसि। मूंखे मुंहिंजो पीउ ॾाढो भाईंदो हो, आऊं अकेली हुअसि। मुंहिंजी माउ गुज़ारे वई,
पर मूं पंहिंजे पेर ते मूं पाणी कुहाड़ो हयो। सो नेठि हिकु चकर मूं पंहिंजे पीउ खे चयो त बाबा तूं ॿीं शादी करे आ। सो मुंहिंजो पीउ ॿीं शादी करे आयो, ॿीं राणी वठी आयो, मुंहिंजी वेगी माउ। हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी माउ मूंसां धोखो कंदी। सो मुंहिंजी माउ कयो मूंसां धोखो। कुझु ॾींहं कुझु वक़्तु ईअं ई गुज़रंदो रहियो। सो हाणे मुंहिंजी माउ जेका वेगी राणी हुई सा उन जी दिलि में लालच पैदा थी। सो उनखे अञा को औलाद थियो कोन हो। सो चवणु लॻी त हाणे हिन शहज़ादी खे जेका बादशाह जी अॻु में जेका धीउ आहे शहज़ादी मुंहिंजे नाले सा चवणु लॻी त हिन जो को बंदोबस्तु करियां जीअं हीअ हितां हिन महल मज़ा निकिरी वञे। सुभाणे इहा वारिस थी वेंदी, आऊं मुंहिंजे औलाद खे वारिस बणाईंदसि। सो हाणे हिन जी दिलि में लालच पैदा थी वई मुंहिंजे नाले। सो हाणे हिकु चकर मुंहिंजे पीउ कंहिं हंधि रिश्तो कयो मुंहिंजो, ऐं उहो शहज़ादो मूंखे हिते ॾिसण पे आयो मुंहिंजे ई महल में। सो हाणे नेठि हिकु चकर आऊं पंहिंजे कमरे में वेठी हुयसि। उन ॾींहुं उहो शहज़ादो को मूंखे ॾिसणु आयो थिए। सो हाणे मुंहिंजी माउ तमामु चालबाज़ वेगी जेका माउ मुंहिंजी, सो हाणे आई उहो हार खणी। सो मूंखे चवणु लॻी त हीअ हार तूं पा, तोखे शहज़ादो ॾिसणु पियो अचे। तोखे शहज़ादो ॾिसंदो, हिन हार सां तूं तमामु सुहिणी लॻंदे। हाणे मूंखे ख़बर न हुई त को उहो हार मुंहिंजी माउ राणी कंहिं नजूमी खां पढ़ाए आई हुई। हाणे उहो हार पढ़ाए आई हुई। सो हाणे नेठि मूंखे चवणु लॻी त हीअ हार पा। सो नेठि जीअं उहो हार मूं पातो त आऊं गॾा थी वियसि। हाणे उहो हार जॾहिं मूं पाए छॾियो सो आऊं गॾा थी वियसि। सो हाणे उन नजूमी खां कंहिंखां पढ़ाए आई हुई, को इल्म जे ज़रिए उहो हार ज़ोर हो। सो हाणे मुंहिंजी वेगी माउ राणी, सो हाणे मूं त सभु कुझु ॾिठो पिए, ऐं गॾा थियल हुअसि। हाणे ॻाल्हाए न सघियसि पर मूं सभु कुझु ॾिठो पिए। सो मुंहिंजी वेगी माउ जेका राणी हुई सो सिपाही खे हिकिड़े खे सॾु करे उनखे तमामु जाम पैसा वग़ैरह ॾेई लालच ॾेई उनखे चवणु लॻी त हीअ वेस तूं पंहिंजो बदिली कर, सिपाही वारो वेस न कजांइ। सिपाही आम सादो वेस करे हिन गॾा खे काए वञ तमामु परे, जिथे वणे तमामु परे, को बि गजनी उनखे गॾा ई ॾेई अचिजांइ। सो उन खे इहो चइजांइ त हिन जी ॻिची मञा हार न लाहे, जेकर हीअ हार को लाहींदो त हीअ शहज़ादी वरी सही थी वेंदी। हाणे एतिरियूं कुझु ॻाल्हियूं मूं ॿुधियूं पिए। सो हाणे नेठि उहो सिपाही सादो आम जेको वेस करे लिबास करे मूंखे उतां काईं। सो नेठि हणंदे हणंदे नेठि अची तोखे इहो गॾा ॾिनई ऐं आऊं तो वटि पुॼी वियसि। सो हाणे दरअसल इहो ई किसो, इहा ई कहाणी, इहो ई दास्तान मुंहिंजो आहे। आऊं बादशाह जी धीअ शहज़ादी आहियां। सो हाणे जॾहिं हिन जो किसो शहज़ादी जो या ॻाल्हि या कहाणी उन सौदागर जे पुटु ॿुधो तो चवणु लॻो त तोसां त तमामु ग़लति थियो, तुंहिंजी माउ वेगी राणी तमामु ग़लति कयो तोसां। त हाणे त शहज़ादी चवणु लॻी उन सौदागर जे पुट खे, तूं हाणे हीअं कर, तूं हल जिथे मुंहिंजी बादशाही आहे, पाण उते हलूं था मुंहिंजे पीउ वटि। सो हिते सौदागर जो पुटु चवणु लॻो त न, आऊं तोसां कोन हलंदसि, आऊं हिते सही आहियां। हाणे सौदागर जे पुट खे अची डपु थियणु लॻो त अलाए ख़बर न आहे छा आहे शहज़ादी जेको किसो कहाणी ॿुधाई आहे, ख़बर इन में केतिरी सचाई आहे। सो हिते शहज़ादी सम्झी वई त सौदागर जो पुटु डिॼे पियो, डपु पियो करे। सो हिते शहज़ादी चवणु लॻी उन सौदागर जे पुट खे त तूं डपु न कर, तूं परेशान न थी, आऊं तोसां शादी कंदसि, मुंहिंजो तोसां वचन ऐं वाइदो आहे। दरअसल आऊं सची बादशाही धीअ आहियां, जेको किसो ऐं कहाणी मूं तोखे ॿुधाई आहे उन में कूड़ को बि कोन्हे, बिल्कुलु सचाई आहे। सो हिते उहो सौदागर जो पुटु मुतमइन थी वियो। सो चवणु लॻो उन शहज़ादी खे त शहज़ादी मूंखे माफ़ु कजांइ, दरअसल मूंखे ख़बर न हुई त को तूं शहज़ादी आहीं, मूं त गॾाई सम्झी तोते काठियूं वग़ैरह पे खयमि, वज़न बार पे खयमि। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त का ॻाल्हि न आहे, दरअसल तुंहिंजो ॾोह न आहे, जेको कुझु कयो सो मुंहिंजी वेगी माउ राणी कयो, तुंहिंजो इन में को बि ॾोह कोन्हे। सो हाणे नेठि उहा शहज़ादी उहो सौदागर जो पुटु उतां आया। सो हाणे हलंदे हलंदे काफ़ी पंधु वग़ैरह कंदे कंदे हाणे अची संदुसि बादशाही में पुॻा। उन शहज़ादी जो जेको पीउ हो, उन जी बादशाही हुई, उन में अची पुॻा।
सो हाणे उते अची पुॻा त उते तमामु वॾी धाम धूम लॻी पई हुजे, ख़ुशियूं लॻियूं पियूं हुजनि, काफ़ी माण्हू वग़ैरह उते हुजनि। सो शहज़ादी चवणु लॻी त ख़बर न आहे छा आहे, तमामु जाम माण्हू आहिनि, वॾी धाम धूम ख़ुशियूं लॻियूं पियूं आहिनि, ख़बर न आहे छा आहे। सो हाणे शहज़ादी आई महल जे ॿाहिरां, उते ई माण्हू तमामु वग़ैरह ई उरश ॾिसण में आई। सो हाणे गेट ते पुॻी त सिपाहिनि ॾिठो, सो चवणु लॻा त शहज़ादी तूं? सो शहज़ादी चवणु लॻी त हा बिल्कुलु आऊं। सो हाणे शहज़ादी चवणु लॻी उन सिपाही खे त अॼु माण्हू वग़ैरह तमामु जाम आहिनि, हिते सफ़ा ख़ुशियूं लॻियूं पियूं आहिनि, धाम धूम सां ख़ैरु आहे। त हिते सिपाही चवणु लॻो त जेका राणी आहे, बादशाह शादी करे आयो, उनजो पुटु ॼायो, उनजी ख़ुशी में बादशाह ई माण्हू वग़ैरह घुरायो आहे, ख़ैरात वग़ैरह कई आहे, तमामु धाम धूम लॻी पई आहे, ख़ुशियूं लॻियूं पियूं आहिनि। सो शहज़ादी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे शहज़ादी उहो सौदागर जो पुटु सिधो आया उन महल मंझि अंदरि। हाणे उते बादशाह बि मौजूदु हुजे, उहा हिन जी माउ जेका वेगी राणी उहा बि मौजूदु हुजे, काफ़ी माण्हू वग़ैरह उहे बि मौजूदु हुजनि। हाणे जॾहिं शहज़ादी ऐं सौदागर जो पुटु अची उते दाख़िल थिया उन में, बादशाह ॾिठो शहज़ादी खे, शहज़ादी चवणु लॻो त तूं अची वएं। सो हिते शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ खे त हा बाबा बिल्कुलु आऊं अची वियसि। सो हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादी खे त पोइ तूं भॼी वई वएं महल छॾे ऐं कीअं वरी आहीं? सो हिते शहज़ादी चवणु लॻी त न बाबा आऊं केॾां महल छॾे भॼी वेंदसि। सो हिते बादशाह चवणु लॻो त तुंहिंजी माउ मूंखे इहो ई ॿुधायो त शहज़ादो अॼु ॾिसणु पियो अचे, उन जे करे शहज़ादी खे इहा ॻाल्हि पसंदि न हुई। शहज़ादी जे करे हीअ महल ई घरु छॾे भॼी वई आहे, हुनखे इहो रिश्तो पसंदि न हो, मूंखे एतिरो कुझु ॿुधायो हुअसि। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त बाबा दरअसल इहा ॻाल्हि न आहे, किसो ऐं कहाणी जेका आहे सो तोखे आऊं थी ॿुधायां। सो नेठि शहज़ादी सॼी ॻाल्हि करे, सॼो किसो करे उन बादशाह खे ॿुधायो। सो हिते बादशाह चवणु लॻो त छा तोसां ईअं थियो? सो शहज़ादी चवणु लॻी त हा बिल्कुलु मूंसां ईअं थियो। त हिते इन जी जेका वेगी माउ हुई, जेका वेगी राणी हुई, सा चवणु लॻी त हार पाइण सां तो को गॾा थिए। बादशाह बि इहा ॻाल्हि ॿुधी। सो शहज़ादी चवणु लॻी त हा बिल्कुलु हार पाइण सां आऊं गॾा थी वियसि। सो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी उन वेगी माउ खे, उन राणी खे चवणु लॻी त हार पाइण सां को गॾा नथो थिए। हाणे हार बि उहा शहज़ादी गॾु खणी आई हुई। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त हार पाइण सां को गॾा नथो थिए त पोइ तूं वरियां हलिया हीअ हार ऐं तोखे पारायां थी, पोइ ॾिसूं था तूं गॾा थिए थी या कोन थी थिए। सो हिते राणी हिबकाइण लॻी, सा चवणु लॻी त न आऊं हार कोन पाईंदसि। सो हिते बादशाह कावड़जी वियो। सो बादशाह चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त झलियो इन राणी खे ऐं इहो हार पारायो। सो हाणे नेठि राणी खे सिपाहियुनि झलियो ऐं शहज़ादी उहो हार उन महिल उन राणी खे पारायो। राणी खे जॾहिं हार पारायो त राणी थी वई गॾा, उन महिल गॾा थी वई। माण्हू सभु ॾिसंदा रहिया, बादशाह बि ॾिठो। सो बादशाह चवणु लॻो त वाक़ई मुंहिंजी धीउ शहज़ादी जी ॻाल्हि सची आहे, हिन रन मुंहिंजी धीउ शहज़ादी खे गॾा बणायो ऐं पोयां मूंखे कूड़ हणी छॾियो। सो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त हाणे ही गॾा थी वई आहे, इन हार खे हिते ई काबू करे ॿधो ऐं इन खे ॿाहिरि कढो त ख़बर पवे, गॾा थी हले त जीअं हिन खे ख़बर पवे। सो हाणे नेठि सिपाहियुनि उन राणी जेका गॾा थी वई, उन खे कढियूं ॿाहिरि महल मंझां। सा त उहो वञी किथे हलंदी रही, कंहिं झर जंगल में वई हली। सो हाणे बादशाह उन शहज़ादी सां, संदसि धीअ सां मिलियो, तमामु जाम उनखे भाईंदो, उन सां मोहबत कंदो। हुनजी पहिरीं ज़ाल जी उहा शहज़ादी निशानी हुई। सो हाणे शहज़ादी उन सौदागर जे पुट जे बारे में बि उन बादशाह खे ॿुधायो। सो हाणे बादशाह चवणु लॻो त इन छोकिरे सां तुंहिंजी आऊं शादी कराईंदसि ऐं इहो ई तुंहिंजो शहज़ादो मुड़ुसु थींदो। सो हाणे उन सौदागर जे पुट सां उन शहज़ादी जी उन बादशाह कराए छॾी शादी। हाणे सौदागर जा ॾुखनि जा ॾींहं ख़तमु थी विया। सौदागर जो पुटु उते हसी ख़ुशी सां उते ई रहणु लॻो उन बादशाह जी बादशाही में, ऐं बादशाह बि हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाइणु लॻो। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।